तुंहिंजे माण्हू ऐं रईस जे माण्हू में फ़र्क़ु। प्यारा दोस्तो, हिकिड़े ॾींहुं वताये फ़क़ीर जे इलाइक़े में को वाह भॼी पियो हो। ॻोठ जे वॾेरे पंहिंजे कमदार खे चयो त छेड़ वठी वञ, वाह ॿधे अचु। वॾेरो तमामु कड़क माण्हू हो, सो कमदार छेड़ वठी कम खे वञी लॻो, पर थोरनि माण्हू हुअण करे ॻंढे में ॿधण में देरि लॻी रही हुई। कमदार बि जेको थी लंघियो तंहिंखे ॿेगर में थी वायो। थियो ईअं जो वतायो फ़क़ीर बि ॿिनि वाटाड़नि सां गॾु उतां अची मुड़ियो। कमदार किन हकल कई त केरु आयो ऐं केॾांहुं था वञो? उन्हनि ॿिनि माण्हुनि चयो त असीं फलाणे रईस जा माण्हू आहियूं, मिंहं करण पिया वञूं। पोइ वताये खां पुछियईं त तूं केरु आहीं ऐं केॾांहुं थो वञीं? वताये चयो त आउं अलाह जो माण्हू आहियां, पंहिंजे ॻोठ पियो वञां। वताये फ़क़ीर जे ॻाल्हि ते कमदार बिगड़ी, चयसि तूं अलाह जो माण्हू आहीं, बाक़ी ॿिया चोर माण्हू आहिनि छा? हेॾां अच निभागा, खण कोडर, मुल्क थो ॿुॾे, ही अलाह जो माण्हू थियो, चकर हणंदो पियो अचे। वतायो कोडर खयों ऐं आसमान ॾे निहारी चयईं, ॾिठई तुंहिंजे माण्हू सॾाइण ऐं रईस जे माण्हू सॾाइण में फ़र्क़ु। प्यारा दोस्तो, उमेद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कयो। अहिड़ा कहाणी ॾिसण लाइ असांजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। मिलंदासीं नई वीडियो में, हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।